जी इन वक्त असी घोटकी भरसा ॻोठ वारिस संगड़ में मौजूद आहियूं जिते एंग्रो एनर्जी पावर प्लांट जी इंतजामिया ख़िलाफ़ ॻोठाणनि ने एहतजाज किया है। ॻोठाणे जो चवणु आहे त एंग्रो एनर्जी पावर प्लांट तरफां जो तो ज़हरीलो पानी जो क्रॉस करे पाइपलाइन विछाए करे जो फीडर वाह में छोड़ कयो पियो वञे। उहा जेके पाइपलाइन गुज़रियल केतिरनि महीननि खां हिन जे ॻोठ भरिसां टुटी पई आहे, जंहिं सबबु ज़हरीलो पानी ॿाहिरि जेको आहे निकिरी वियो आहे। अचो त एहतजाज करण सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन वाल सां मुंहिंजो छा चवणु आहे? पाइपलाइन 6 महीननि खां वठी एंग्रो जो फाटल आहे, एक्सपायर थियल आहे। 6 महीना थिया नी मुसलसल उन्हनि खे चवंदा रहिया आहियूं बाबा तव्हां पंहिंजो पाइप एक्सपायर थी वियो आहे उहो ठाहियो, हिते असांजो नुक़सानु थिए थो, फसल ॿुॾनि था, ज़मीनूं ख़राबु थियनि थियूं। हे केमिकल ज़हरीलो पाणी आहे, जीअं त ॾिसी रहिया आहियो तव्हां साम्हूं। असां चई थकिजी पिया आहियूं, हिननि खे का शइ थिए ई नथो। हे जेका एंग्रो पावर जन कादरपुर जी जेका पाइपलाइन आहे ॻोठ वारिस संगड़ या असां पसगरदाई जे ॻोठाण वारनि जी माना उन जे लाइ नासूर बणिजी चुकी आहे ऐं कैंसर बणिजी चुकी आहे। ॾिसो था पिया हिन पाणी ज़हरीलो जेको खारे थींदो आहे वाह में, उहो पाणी हितां लाइन माना ॻरी ख़तम थी वई आहे, डैमेज थी वई आहे। उनजे लाइ उनखे जोड़ण लाइ या उनखे ॻणण लाइ को बि इनको जोॻो उपाय कोन वरितो आहे। प्लांट जी आहे जेका इनमें पाणी जेको ख़राबु पाणी सां इहो फैलाइजे थो, इहो असांजो जानवर पीअनि था, 4 माल, उहो असांजो बीमार थिए थो। उनखां पाणी इहो जेको जिथे बि फसलनि में इहो फैलाइजे थो, उतां इहे बीमारियूं पैदा थियनि थियूं ऐं फसल असांजा नुक़सानु थियनि था। जेके बि तव्हांजे साम्हूं इनखे इहो गंदु आहे, हाणे बि इहो साम्हूं आहे सड़ियो पियो आहे। असां 8 सालनि खां वठी इन जी कड़ त इहो दाई थींदा रहंदा आहियूं, कोई इहो दां ॿुधण वारो ऑफिसर असांजे लाइ न आहे। छॾियूं था फसल में त बि सड़े थो, नंढा ॿार लहनि था वाई में, उहे बि ॿारनि खे ख़ारश थी वई आहे, छोंडा निकिरी पिया आहिनि, सॼो मलो पैदा करे छॾियो आहे, बीमारी में ज़ार मुंहिंजो चिन था। सॼे ॿारनि जी माना ॾिसो त उनजी चमड़ी ख़राबु ॻरी वई आहे। हिन पाणी में असांखे नुक़सानु आहे। इहे जेका इनखे पंहिंजो हल कढनि को न को। जी एहतजाज कंदड़ ॻोठाणी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जो चवणु आहे त एंग्रो एनर्जी पावर प्लांट इंतज़ामिया तरफ़ां गुज़रियल केतिरनि ई महीननि खां जेका हितां पाइपलाइन पाणी विछाए करे पाणी फीडर वाह में छोड़ कयो पियो वञे, उहो पाइपलाइन जे ॻोठ भरिसां टुटण सबबु ज़हरीलो पाणी जेको आहे उनजे फसलुनि में ॿाहिरि निकिरी वियो आहे, जंहिं सबबु उनजा फसल बि सुकी ऐं सड़ी रहिया आहिनि। जॾहिं त उन चवणु आहे त ॻोठ भरिसां ज़हरीलो पाणी निकिरण खां पोइ जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि उन्हनि बि मुंहुं कढियो आहे। चमड़ी जी बीमारी आहे, अखियुनि जूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि हिते जनमु वरितो आहे, पर बार शिकायत करण जे बावजूद बि इंतज़ामिया को बि इन जो तहरीक न वरितो आहे। कैमरामैन अब्दुल कादिर मगी सां गॾु माजिद अली संगड़, टाइम न्यूज़ घोटकी।